जय झूलेलाल। इंसान जो मन इंसान खे भिटकाईंदो आहे। ही मन तव्हांखे चवंदो हल हिन पासे, वेंदो तव्हां हुन पासे। मन चवंदो सत्संग में हल त सत्संग में ईंदो। वरी सत्संग में अची करे मन चवंदो ॿाहिरि घुमण हल, वेठा सत्संग में आहियो पर घुमण ॿाहिरि हली वेंदो। त मन इंसान खे भिटकाए थो। हिन मन जे करे सभु दुख आहिनि। माण्हू चवंदा आहिनि ॿिए जे करे मूंखे दुख थो थिए, हुन मूंसां ग़लति ॻाल्हायो, हुन मूंसां ग़लती सां कुझु चयो, हुन ग़लती कई। ईअं कुझु बि न अथव। ही असांजो मन अथव। असांखे ख़बर न आहे हुन जेको बि चयो, जेको बि कयो छो कयईं, असांखे ख़बर न आहे। पर असांजो मन उते भिटके पियो थो हुन सां गॾु। तव्हांजो दोस्त हूंदो त वधीक दुख थींदो, ग़लति ॻाल्हाईंदो। दुश्मन हूंदो त उअं ई बि मन पियो। माना माण्हू ॾींहं राति दुश्मन खे यादि कंदा आहिनि, ऐं दोस्ती ग़लति करे त दोस्त खे यादि कंदा आहिनि। त ही मन चाहे त असांजा ॿेड़ा पार करे, या ही मन चाहे त असांजा ॿेड़ा गर्क करे। ही सभु मन ते आहे। असां चाहियूं त हिन दुनिया में मस्तु मौज सां रहूं, असां चाहियूं त असां दुखी थी करे रहूं, दर्दी थी करे रहूं। ही असांजे मथां आहे। उद्धरेत आत्मना आत्मानम न आत्मानम अवसादयेत, आत्मन्येव आत्मनो बंधु, आत्मन्येव रिपुरात्मना। असां पाण पंहिंजा दोस्त आहियूं, असां पाण पंहिंजा दुश्मन आहियूं। इंसान खे दुख था थियनि, उहे पंहिंजे पाण हू दुख इनवाइट थो करे। ही ॻाल्हि सम्झ में अचण लाइ थोरो टाइम लॻंदो, पर तव्हां ध्यानु ॾींदव त इहा ॻाल्हि सम्झ में ईंदी। हाणे असांजे कथा में थियो छा आहे, मिर्ख शाह पहिरियों झूलेलाल जे नाले सां ॾके पियो। उनखे भउ हुयुसि, सुपना पिया अचनिसि भई मुंहिंजो गलो घोटींदो, मूंखे मारींदो। पहिरियों सुपना पिया अचनिसि। पोइ हिन में थोरो चेंज अची वियो। पंहिंजे वज़ीर खे चयईं मूंखे मीटिंग कराए, झूलेलाल सां मूंखे मिलणो आहे 1 to 1। हाणे ही वज़ीर केरु आहे त ही वज़ीर आहे असांजो अहंकार। हाणे अहंकार जॾहिं घटि थी वेंदो, पंहिंजो पाण असांखे परमात्मा जो दर्शन थींदो। दर्शन करणो न पवंदो आहे। तव्हां किथे वञी परमात्मा खे ॾिसी कोन सघंदव, ॿुधी कोन सघंदव, टच करे कोन सघंदव, फील न करे सघंदव, वीचारनि सां पकड़े बि न सघंदव। हिन सभिनी खां हू परे आहे। परमात्मा केरु आहे, मां केरु आहियां, मनु केरु आहे, ही असांजूं इंद्रियूं केरु आहिनि, ही बेसिक अभ्यास आहे जंहिं हर साधक खे करणु खपे। माण्हू कनि नथा साधना, अभ्यास कनि नथा, शास्त्रनि खे इम्पोर्टेंस ॾियनि नथा, पोइ चवनि था हीअं छो, ऐं भॻवानु आहे त असांखे तकलीफ़ूं छो थो ॾिए। भॻवानु कंहिंखे बि काई बि तकलीफ़ न ॾींदो आहे। तकलीफ़ छा हूंदी आहे भॻवान खे ख़बर ई न आहे त तव्हांखे ॾींदो काथों। तव्हां हिकु लाइट खणी, हिकु लैम्प खणी ऊंधे ॻोल्हे सघंदव? तव्हां कोन ॻोल्हे सघंदव। तव्हां सूरज खे चवंदो कल्ह राति जो हीअं थियो, कल्ह राति जो राति छा थींदी आहे? सूरज खे थोरो ई राति ख़बर आहे, रोशनीअ खे थोरो ई अंधेरो ख़बर आहे। तीअं परमात्मा खे दुख थोरी ख़बर आहिनि। हुनजी डिक्शनरीअ में दुख इहो वर्ड ई कोन्हे। जॾहिं हुनखे ख़बर ई न आहे, हू तव्हांखे ॾींदो काथों? त हाणे थियो छा आहे, मिर्ख शाह लाइन ते अची वियो। माना असांजो मन लाइन ते अची वियो, चए थो हाणे मूंखे परमात्मा जो दर्शन खपे, मां हिन राह ते हलां, ही ग़लति राह छॾे ॾियां, हिन में दुख दुख पिया आहिनि, हाणे मां हिन पासे वञा। इन करे मंत्रीअ खे चए थो झूलेलाल वटि तूं वञो ऐं मुंहिंजी मीटिंग कराए। ऐं तव्हां ख़बर आहे असां लास्ट टाइम चर्चा कईसीं त कीअं हू वञे थो, पोइ झूलेलाल घोड़े ते हिकु फ्लैग, हिकु तलवार खणी अचे थो, ऐं वॾा ट्रूप्स आहिनि हुनजा,
पोइ सभु वैनिश था थी वञनि। हाणे इन्हनि जी मीटिंग थी थिए, पोइ झूलेलाल उनखे इहा सिख्या ॾिनी आहे त परमात्मा हिकु आहे। परमात्मा हिकु आहे माना हू ख़ाली हिकु ई आहे, ॿियो कुझु न आहे। असां सोचींदा आहियूं हू हिकु आहे न माना ॿियो कुझु त हूंदो, टियों कुझु त हूंदो, असां गिनती शुरू, न न न, हुन खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे। जेको बि तव्हां ॾिसो था उहो परमात्मा जो ई रूप आहे। उहो हिकु ई एलिमेंट अलॻि अलॻि नमूने सां, अलॻि अलॻि नाला खणी, अलॻि अलॻि रूप खणी असांजे साम्हूं थो अचे। त इहा सिख्या हाणे झूलेलाल मिर्ग खे ॾिनी आहे, माना मन असांजो हाणे रूहानी राह ते हली पियो। पर ॾिसो इंद्रियूं केतिरी पावरफुल आहिनि। हाणे जॾहिं झूलेलाल मिर्ग जे साम्हूं बीठो आहे त दरबारी अचनि था, हुनजा मंत्री चमचा अचनि था, छा था चवनिसि, ॾिस झूलेलाल अकेलो थी, पकड़ेसि, विझेसि कोठड़ीअ में। तव्हां ॻाल्हि खे सम्झो, मिर्ग पाण पियो चाहे त मां झूलेलाल जो दर्शन कयां। हाणे झूलेलाल जो जॾहिं दर्शन कयो अथई त मंत्री चवनि था हिनखे पकड़े जेल में विझ। ऐं मिर्ग हिकु दफ़ो झूलेलाल खे थो ॾिसे, हिकु दफ़ो मंत्रियुनि खे थो ॾिसे, ऐं डिसीजन थो खणे, विझोसि जेल में। हाणे ही मंत्री केरु आहिनि? ही आहिनि असांजूं इंद्रियूं। 10 इंद्रियूं आहिनि असांखे। ॾींहं रावण खे 10 मुख आहिनि न, त असांखे बि 10 मुख आहिनि। हिकु हिकु इंद्रिय असांजी हिकु हिकु मुख आहे। या त असां रावण ठही वञूं, या त असां दशरथ ठही वञूं। दशरथ माना जेको दशनि ते, 10 ते, इन 10 इंद्रियनि ते सवार आहे। माना इहे इंद्रियूं जंहिंजूं काबूअ में आहिनि उहो दशरथ आहे, उन जे घर राम पैदा थींदो। ऐं जंहिंजी इंद्रियूं काबूअ में न आहिनि उहो रावण ठहंदो। त चॉइस असांखे आहे। हाणे मिर्ग पाण इहो रस्तो, माना असांजो मन पाण इहो रस्तो चूंडियो आहे त मां सही राह ते वञा, मां रूहानी राह ते वञा, मां स्पिरिचुअलिटी थोरो अभ्यास कयां, मां दर्शन कयां परमात्मा जो, हिन दुखनि खां मां मुक्ति पायां। पाण ही मिर्ग थो सोचे, ॿियो कोई नथो सोचे। ऐं हाणे जॾहिं इंद्रियूं तूं चवनिसि न न न न, हल 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 ॾिसूं था कुझु, नई मूवी आई आहे, नवां खाधा हिते, नओं रेस्टोरेंट खुलियो थी, पोइ ही सोचे थो मां कहिड़ी राह ते वञा, मां झूलेलाल जी राह ते वञा कि न मां इंद्रियनि जी राह ते वञा। वॉट इज़ श्रेय, वॉट इज़ प्रेय? प्रेय असांखे उहा आहे जेका वणंदी आहे, ऐं श्रेय ॻाल्हि उहा आहे जेका असांजे लाइ भलाई कंदी आहे, भलाई वारी आहे। त असां जेका भलाई कंदी उन राह ते वञूं कि न जेका असांखे सुठी थी लॻे हाणे उन राह ते वञूं। 2 रस्ता आहिनि, हिकु खॾे वारो आहे ऐं ॿियो स्मूथ आहे। तव्हां कहिड़े रस्ते सां वेंदव? तव्हांखे जेको ॾिसण में अचे थो, किलोमीटर 2 किलोमीटर जेको ॾिसण में अचे थो, साम्हूं 2 रस्ता आहिनि, ॿई वेंदा हिकु ई जॻह ते। तव्हां कहिड़ो रस्तो चूंडींदव? जेको सियाणो इंसानु हूंदो आहे न, उहो इहो पुछंदो आहे हीउ रस्तो अॻिते कीअं आहे? हीउ जेको ख़राबु थी न, अॻिते हाईवे ठही वेंदे, एक्सप्रेस वे ठही वेंदे। ऐं जेको स्मूथ तोखे ॾिसण में थो अचे 2 किलोमीटर, तंहिंखां पोइ जाम रफ़ थी। हाणे तव्हां कहिड़ो चूंडींदव? त रस्तो चूंडण लाइ असांखे अभ्यास करणु ज़रूरी आहे। तीअं जीवन में असां कहिड़ी राह चूंडियूं, इन जो अभ्यास करणु ज़रूरी आहे। अभ्यास करिणो आहे। मां तव्हांखे थो चवां भई झूलेलाल जे पंथ में अची वञो, इन करे न। मां तव्हांखे चवंदो भई स्पिरिचुअल साइंस तव्हां अभ्यास कयो, इन करे न। तव्हांखे पंहिंजो दिमाग़ हलाइणो आहे, पंहिंजो सोचणो आहे, ऐं हर कंहिं इंसान खे पंहिंजो सोचणो आहे। आई कांट टेक डिसीजन फॉर यू, यू कैन नॉट टेक डिसीजन फॉर मी। ही इंडिविजुअल आहे। ऐं जेके बि प्रैक्टिसिस आहिनि, इहे डिज़ाइंड प्रैक्टिसिस आहिनि,
मुंहिंजी प्रैक्टिस अलॻि हूंदी, तव्हांजी प्रैक्टिस अलॻि हूंदी, छाकाणि असां स्पिरिचुअलिटीअ में अलॻि अलॻि लेवल ते आहियूं. वी आर नॉट एट सेम लेवल. त ॿ रस्ता आहिनि. हाणे पहिरियों छा कयईं, मिर्ग शाह सही रस्तो चूंडियो हुई, पर इंद्रियनि अची गड़बड़ करे छॾी. सत्संग में वञी करे असांजो कमु आहे ख़ाली सत्संग ते ध्यानु ॾियूं, उनजो मैसेज छा आहे उहो खणी घर में अचूं, ऐं पोइ उन ते असां पंहिंजो जीवन डिज़ाइन कयूं. इहो सत्संग जो मक़सदु हूंदो आहे. पर सत्संग में वञी करे पोइ इंद्रियूं पंहिंजो नाटक शुरू कंदियूं आहिनि. अरे हुन नई ड्रेस पाती अथई, डिज़ाइनर ड्रेस थी, किथां ठाही अथई. पुछांसि वञी, ॾिसो ध्यानु मटिजी वियो. अरे अॼु प्रसादीअ में आइस्क्रीम न आहे, ध्यानु काॾे हली वियो. हिन जी ॻाल्हि, पोइ हुन जी ॻाल्हि, गप शप. सत्संग में छा थियो, न जाम सुठो हुयो, जाम सुठो हुयो, मस्तु ॿुधाई अॼु. अरे छा ॿुधाई, तूं कहिड़ो मैसेज थो खणी वञे, भले हुन 10 ॻाल्हियूं ॿुधायूं हुजनि, तूं हिकु खणी अचु घर में. पर असांजूं इंद्रियूं जेके आहिनि न, असांखे वेहण नथियूं ॾियनि. ऐं थियो ईअं ई, मिर्ग शाह झूलेलाल जो दर्शन थो करे, उन खां सिखिया थो वठे, इंद्रियूं विया उनखे विझेसि जेल में. पोइ मिर्ग शाह छा थो करे, झूलेलाल जी राह छॾे करे इंद्रियुनि जी राह थो पकड़े, चए थो विझेसि जेल में. पहिरियों झूलेलाल सिखिया ॾिनी अथई, भाई परमात्मा हिकु थी. मिर्ग शाह भिटकियल हुयो, सम्झंदो हुयो मुंहिंजो भॻवानु अलॻि आहे, तुंहिंजो भॻवानु अलॻि आहे, मुंहिंजो परमात्मा अलॻि आहे ऐं सुपीरियर आहे, तुंहिंजो परमात्मा अलॻि आहे ऐं इंफीरियर आहे. सोच इंसान जी उन जी लाइफ सॼी डिसाइड कंदी आहे. जीअं मुंहिंजी सोच हूंदी तीअं मुंहिंजी जीवन ठहंदी. मां सही सोचींदुसि त मुंहिंजे लाइ सही सभु सही आहे, मां ग़लति सोचींदुसि त मुंहिंजे लाइ सभु ग़लति आहे. कृष्ण भॻवानु दुर्योधन खे चयईं, वञ मूंखे हिकिड़ो सुठो माण्हू ॻोल्हे ॾे, वञ तूं सॼे जेको बि बेस्ट में बेस्ट माण्हू हुजे मूंखे खपे, मूंखे कमु आहे. पोइ वरी युधिष्ठिर खे घुरायो अथई, भई मूंखे हिकिड़ो कमु आहे, मूंखे बुरो में बुरो इंसानु खपे, तूं वठी अचु. ॿई विया, ॿई वापसि आया, ॿई ख़ाली हथ. छो, दुर्योधन खे हिकु बि इंसानु भई हीउ सुठो इंसानु आहे ईअं नज़र ई न आयो. हर कंहिं में काई न काई बुराई नज़र आयसि. ऐं युधिष्ठिर खे हिकु बि इंसानु ख़राबु न मिलियो, सभिनी में भलाई भलाई नज़र आयसि. छो, हुन जे वीचारनि में सभु सुठा वीचार आहिनि, सभु भलाई भलाई आहे. ऐं हिन जे वीचार में हीउ दुष्ट क़िस्म जो इंसानु आहे, स्वार्थी आहे, ईगोइस्टिक आहे, त हुनखे सभु संसार ईअं ई थो नज़र अचे. त असांजा वीचार किथे आहिनि, असांजा वीचार यदि सत्संग में आहिनि, पोइ असां भले क्लब में वञूं, असां भले होटलुनि में वञूं, असां भले सिनेमाउनि में वञूं, पर ध्यानु किथे आहे, ध्यानु उन वटि आहे, त पोइ कोई पाप न आहे. पर माण्हू उल्टो कंदा आहिनि, वेंदा आहिनि मंदरनि में, सत्संगनि में, दरबारनि में, पर ध्यानु किथे हूंदो अथनि, इंद्रियनि जे तरफ़ां. पोइ इन करे सत्संग तव्हां लखे ॿुधो, इन जो फ़ाइदो कोन थींदो. के अहिड़ा संत अथव, हिकु सत्संग ॿुधऊं ऐं सॼो जीवन उन्हनि जो चेंज थी वियो, परिवर्तन थी वियो, हिकु सत्संग मां सिखी विया. असां सभई हज़ारे सत्संग बि ॿुधंदा, पर मन असांजो किथे आहे. ॾिसो, मिर्ग शाह पाण इहो चयो आहे, भाई मूंखे झूलेलाल जो दर्शन करायो, ऐं पाण झूलेलाल खे चए थो, ऑर्डर थो ॾे, भई हिन खे जेल में विझो. ॾिसो, इहा ई ग़लती दुर्योधन कई हुई. भई कृष्ण भॻवानु आयुसि, भई मां सुलह करायां, चई हिन खे जेल में विझोसि. तंहिंजी माना हिन खे कटकियोसि. ऐं परमात्मा आहे ई कोन, छाजो भॻवानु, छाजो छा, हे आहे ई कोन, ही कूड़ आहे. इंद्रियनि जो सुख सचो आहे. ऐं इन खे चवंदा आहिनि मोह.
इन खे चवंदा आहिनि भ्रम। असांजी ॿुधी जॾहिं भ्रष्ट थी वेंदी आहे त असांखे जेको कूड़ो आहे सचो लॻंदो आहे। सचो अहिड़ो लॻंदो आहे माण्हू पंहिंजी लाइफ बि उन ते ॾेई छॾींदा आहिनि कूड़ जे वास्ते, पर उन्हनि खे लॻंदो ई सच आहे। हाणे मिर्ग शाह फासी पियो, पर मिर्ग शाह नसीबनि वारो हुयो ऐं कथा असांखे नंढी कथा आहे, इन खे ख़तमु करणी आहे, त हाणे उन में एपिसोड चेंज थी वियो। जीअं ई मिर्ग शाह जा जेके मंत्री हुया उनखे अटक करण लाइ विया, उनखे फसाइण लाइ विया, सॼो हॉल पाणीअ सां भरिजी वियो ऐं उते जो उते बाहि निकिरी वई। हाणे बाहि मां ही कीअं अचनि, पाणीअ मां कीअं अचनि? त झूलेलाल खे कैप्चर कोन करे सघिया। जीअं दुर्योधन कृष्ण भॻवान खे न पकड़े सघियो, तीअं मिर्ग शाह बि इन जा सैनिक जेके बि हुया इहे झूलेलाल खे कोन पकड़े सघिया। हाणे ही फासी पिया सभु, मिर्ग शाह पाण फासी पियो। हाणे हेॾे पाणी आहे, होॾे बाहि आहे, वञे त वञे काॾे? पोइ मिर्ग शाह खे ॻाल्हि सम्झ में आई, पोइ शरण में वियो अथसि, भाई ग़लती थी वई मूंखां, मूंखे माफ़ कर। जॾहिं वॾो संकट ईंदो आहे न त इंसान पंहिंजो पाण निमाणो थी वेंदो आहे। हाणे मूंखे हिन मां केरु छुटकारो ॾींदो? ख़बर अथसि हिन संसार मां काई शइ, कोई इंसान अहिड़ो न आहे जेको मूंखे छुटकारो ॾेई सघंदो। पोइ वञी परमात्मा जे शरण में वेंदा आहिनि। तेसि ताईं न, त जेके दुख ईंदा आहिनि असांजे भलाईअ वास्ते ईंदा आहिनि। दुख बि आया न, हुनजा शुक्र कयो, भाई अरे पापा मां सॉरी, मां भुलिजी वियोसि, तो मूंखे यादि ॾियारी। ही दुख बि असांजे भलाईअ वास्ते आहिनि। सुख त सभिनी खे वणंदा आहिनि ऐं सुख असां भोगूं, छो न भोगूं? असां जूं इंद्रियूं ठहियूं इन संसार वास्ते। दे आर एक्सट्रोवर्टेड। हू वञी पंहिंजो कनि न कमु। मुंहिंजो कहिड़ो वास्तो? मुंहिंजो मन वञे न काॾे बि, मुंहिंजो कहिड़ो वास्तो? असांजी ग़लती किथे थी थिए? असां सोचूं था ही इंद्रिय मां आहियां, ही शरीर मां आहियां, ही मन मां आहियां। हाणे तव्हां चओ ही मन मां न आहियां, चओ ख़ाली ही मन मां न आहियां। हाणे मन शांतीअ में आहे की न दुख में आहे, तव्हांखे छा आहे करिणो? जॾहिं मन मां न आहियां त मन पियो भिटके, मुंहिंजो छा? हाणे दरअसल सवाल इहो आहे, सॼे शास्त्रनि में इहो हिकिड़ो ई सवाल आहे, मां केरु आहियां? हू एम आई? मेजॉरिटी मञींदा आहिनि मां ही शरीर आहियां। के थोरा हूंदा आहिनि न, मां ही शरीर न आहियां, मां मन आहियां। इन जे अंदर में जेको आहे न हलाइण वारो सूक्ष्म शरीर, उहो मां आहियां। पर झूलेलाल छा कयो आहे? सॼो पाणीअ सां भरे छॾियो अथई ऐं बाहि तयारु कई अथई। माना तव्हां हिन संसार में जेको बि आहे उहो तव्हां कोन आहियो। ही शरीर संसारी आहे। जिन शरीर खे बीमारी लॻणी आहे, हिन शरीर खे धक लॻणा ई आहिनि, हिन शरीर खे ॿुढो थियणो ई आहे। छाकाणि संसार माना जेको परिवर्तनशील आहे। एवरी मोमेंट देर इज़ अ चेंज। असां जेको कल्ह हुयासीं अॼु न आहे। असां हिकु ज़माने में असांखे पंधु बि करणु न ईंदो हुयो। नंढे ॿार जे रूप में असां पंधु बि न पिया करे सघूं। असांखे लॻे पियो जवानीअ में अरे हीअ ई ज़िंदगी आहे ऐं असां ई हीअं ई रहंदासीं। जवानी ख़तमु थी वई, पतो बि न पियो। 50 साल 60 साल निकिरी विया, पतो बि न पियो। रोज़ में ही जेको असां चमड़ी ॾिसूं था, इहा सॼी चमड़ी साल में मटिजी वेंदी आहे। हिकु साल में न्यू स्किन इज़ बॉर्न। सो ही शरीर रोज़ पियो थो मटे। पोइ कॾहिं हिनखे बुखार थींदो, कॾहिं बीमारी थींदसि, ॿुढो थींदो, मरी वेंदो। ही शरीर थींदो, मां थोरी थींदुसि।
मां ही शरीर आहियां त मां ॿुढो थींदुसि, मूंखे बीमारी थींदी, मूंखे तकलीफ़ थींदी, मां शरीर आहियां त। पर मां शरीर न आहियां त पोइ कुझु बि थिए न, ही शरीर भले ॿुढो थिए, मां कोन थींदुसि। तीअं ई ही मन मां आहियां त ही मन अॼु सुख आहे, सुभाणे दुख आहे, वरी सुख आहे, वरी दुख आहे, वरी सुख आहे, ही साइक्लिक आहे। अप्स एंड डाउन्स ही पंहिंजे लाइफ जो हिकिड़ो हिसो आहे। अॼु प्रॉफिट आहे, सुभाणे लॉस आहे। केतिरो बि इंसान पैसो कमाए, केतिरो बि इंसान पैसो कमाए, मन सां सुखी कोन थींदो। तव्हां हिकु कार न 100 कार वठी अचो, मन सां इंसान सुखी कोन थींदो। बस खाली ही तव्हां दुनिया खे ॾेखारींदो मूं वटि 100 कारूं आहिनि, बसि। पाण तव्हांजो अहंकार वधंदो, जेतिरो अहंकार वधंदो ओतिरो इंसान परमात्मा खां परे, माना ओतिरा दुख वधीक। हे परमात्मा आहे, ही मां आहियां, ही जेका आहे हिन खे चवंदा आहिनि आनंद। ही मां सभिनी खां मौज में आहियां, मस्तीअ में आहियां, कोई तकलीफ़ न आहे मूंखे। हाणे थोरी तकलीफ़ शुरू थी, हाणे दुख शुरू थिया, हाणे दर्द शुरू थिया। जीअं जीअं इंसान परमात्मा खां परे वेंदो, तीअं तीअं उन जा दुख वधंदा वेंदा। त मां केरु आहियां? तव्हां सोचियो, यदि मां ही शरीर आहियां त जॾहिं तव्हां सुपने में वियो, ही शरीर त पियो हुयो न। तव्हां चयो छा ही शरीर मां आहियां? सुपने में तव्हां ॿियो शरीर धारण कयो। हाणे तव्हांजी उमिरि थी वई आहे 50-60 साल, पर सुपने में त तव्हां 20 साल जा हुयो। चओ पिया ही मां आहियां। हाणे तूं हू आहे की न ही आहे? यदि ही शरीर मां आहियां त सुपने में बि मां हिन शरीर खे चवां न, ही जेको पियो आहे इहो मां आहियां बाबा, ही मां न आहियां, ही सुपने वारो शरीर आहे, ईअं चवंदव तव्हां? असां शरीर मटायूं था रोज़ रोज़। तव्हां सुपिनो था ॾिसो, नओं शरीर खणी करे अचो था, चओ था ही मां आहियां। अरे हू मां आहियां की न ही मां आहियां? अच्छा, जॾहिं गहरी नींद में वञो था त ही शरीर किथे आहे? तव्हांखे कुझु ख़बर आहे? मां तव्हांखे हिकु बेडरूम मां खणी ॿिए बेडरूम में खणी वञा, तव्हांखे पतो बि न थींदो। मां तव्हांखे इंजेक्शन ॾेई सुम्हारियां, मां तव्हांखे मथां फिटी कयां, तव्हांखे ख़बर बि न पवंदी। उन वक़्तु ही शरीर न आहे, उन वक़्तु ही मन कोन्हे। तंहिंजी माना मां न आहियां। कंहिंखे ख़बर पई त मां निंड कई? कंहिं ॾिठो मां निंड कई? तव्हां कहिड़े हिसाब सां चओ थो भाई मां 8 कलाक गहरी निंड में हुयुसि? कंहिं त हिन खे विटनेस कयो आहे की न कयो आहे? ॾिसो, कोर्ट में केस पई हले, हिकिड़ो विटनेस आयो, जज पुछियईं भाई ॿुधाए राति जो 2 बजे उन रस्ते ते केरु हुयो? चयईं मां गीता जो कसम खणी थो ॻाल्हायां, रस्ते ते कोई बि कोन हुयो। हिकु कुतो बि न हुयो, हिकु पखी बि न हुयो, हिकु मच्छर बि न हुयो, कुझु बि कोन हुयो, कोई बि कोन हुयो। तोखे कीअं ख़बर पई कोई कोन हुयो? जी मां हुयुसि न। अरे तूं हुए त पोइ कीअं थो चए कोई बि कोन हुयो? तूं हुए न। तीअं तव्हां निंड में चओ था गहरी निंड, कुझु बि कोन हुयो। अरे कुझु बि न हुयो, तोखे कीअं ख़बर पई? मां हुयुसि न। हाणे ही मां केरु आहे? ही मां आहे केरु? ऐं इहो ई सुवाल पाण खे पुछणो आहे, ही ॿियनि खे पुछणो न आहे। ही पाण खे पुछणो आहे, सच में मां केरु आहियां? मूंखे दुख अचनि था त मां छा दुख भोगण लाइ हिन संसार में आयुसि? तव्हां बैगूं पैक करे, टिकेट कढाए करे घुमण वेंदा आहियो, छाजे करे? मां पैसो ख़र्चु कयां, मां मज़ो करे अचां, इन करे वेंदा आहियो न? कि न मां पैसो बचायां, दुख भले थियनि?
तकलीफ़ूं थियनि, मां घुमी ईंदुसि। इहा त चरियाप थी। पोइ उहा ई चरियाप असां कयूं था। असां हिन संसार में आयासीं छाजे वास्ते? दुख भोगण लाइ, तकलीफ़ूं सहण वास्ते। ऐं अच्छा, तव्हांखे दुख छो नथा वणनि? तकलीफ़ अचे थी, लॉस थिए थो, छो नथो वणे? अरे दुख आयो, सुठी ॻाल्हि आहे, चओ न। पर असांजो सुभाउ जेको आहे उहो सदा सुखी स्वभाव आहे, सदा शिव आहे, हमेशह जे लाइ आनंद में रहण वारो मां आहियां। इन करे दुख मूंखे नथा वणनि। यदि मां सुखनि दुखनि वारो इंसान हुजां हा त मूंखे दुख बि वणनि हा, पर मूंखे दुख वणनि नथा, न खपे। ऐं मुक्ति छा चइबो आहे? मुक्ति इन खे चइबो आहे त भाई ही जॾहिं मां परमात्मा खां परे आहियां त मूंखे हिन साइकिल मां वञिणो पवंदो, अॼु सुख सुभाणे दुख, अॼु सुख सुभाणे दुख। जॾहिं मां परमात्मा सां गॾिजी वियुसि त हिते सुख दुख आहिनि ई कोन, छाकाणि हिते हिकु आहे, ॿ आहिनि ई कोन। संसार में ॿ आहिनि, हिते हिकु ई आहे। जॾहिं हिकु आहे त सुख दुख आहे काथे? न सुख ईंदो न दुख ईंदो, न प्रॉफिट थींदो न लॉस थींदो, न गर्मी थींदी न सर्दी थींदी। त ॿिए खे ॾोरापो छो ॾियूं असां? ॿिए जे करे मां दुखी थो थियां छो चऊं? जॾहिं मां पाण परे वियो आहियां त दुखी थो थियां न मां, उन में ॿिए जी कहिड़ी ग़लती? इहा सिख्या ॾियण वास्ते ॾिसो झूलेलाल ॾाढी ॾुखी प्रोसीजर कढी आहे। बाहि बि लॻाई अथई ऐं पाणी बि विधो अथई। हाणे हीअ पहिरियों त सम्झो हीअ बाहि छा आहे, हीअ पाणी छा आहे? हे ॿई छा मां ठहंदा आहिनि? जेके साइंस पढ़िया आहिनि उन्हनि खे ख़बर आहे, हे ॿई छा मां ठहिया हूंदा आहिनि? बाहि ऐं पाणी, इहे ॿई हवा मां ठहंदा अथव। जंहिं पढ़ाई कई आहे स्कूल में उन्हनि खे ख़बर आहे त हीअ बाहि बि हवा मां निकिरंदी आहे ऐं पाणी बि हवा मां निकिरंदो आहे। बाहि मथे ते निकिरंदी आहे, पाणी हेठि ते निकिरंदो आहे। ऐं असांजा जेके 5 तत्व आहिनि, 5 महाभूत आहिनि, 5 बेसिक एलिमेंट्स आहिनि, उहे कहिड़ा आहिनि मां तव्हांखे ॿुधाया हुया। पहिरियों आहे आकाश, ईथर, आसमान। ही जेको बि तव्हां स्पेस ॾिसो था, जॻह ॾिसो था, इहो सॼो आसमान आहे। सभिनी खां सूक्ष्म आसमान आहे। हिन आसमान में सभु कुझु आहे, सभु कुझु इन में थो रहे। पोइ सेकंड एलिमेंट आहे हवा, वायु। थर्ड एलिमेंट आहे फायर, अग्नि, बाहि। फोर्थ एलिमेंट आहे, माना तत्व आहे पाणी, जल। ऐं 5हों तत्व आहे ये धरती, अर्थ, पृथ्वी। ही 5 एलिमेंट आहिनि। हिन 5 तत्वनि जो ही शरीर ठहियो आहे। कीअं ख़बर आहे? ॾिसो, कोई मरी वञे, माना उन जो मन बुद्धि हली विया ॿिए शरीर जे तलाश में। ही शरीर हिते पियो आहे। पहिरियों छा थींदो आहे? तव्हां उनखे हथु लॻाए ॾिसो, लिंग थधा थी वेंदा आहिनि। माना जेका इन जे अंदरि गर्मी हुई, जेको तत्व हुयो गर्मीअ जो, उहो निकिरी वियो। पोइ छा थींदो? पोइ ईअं शरीर फूलजी वेंदो अथव, उन मां हवा निकिरी वेंदी आहे। पोइ धीरे धीरे पाणी निकिरी वेंदो आहे। पोइ ही जेको बचंदो आहे, हॾियूं या रख बचंदी आहे, उहे ज़मीन में समाइजी वेंदा आहिनि। या त तव्हां सारियो या त पूरियो, जेको बि कयो, शरीर मिटीअ में मिली वेंदो बचल। ऐं जेका असां स्पेस हाणे ऑक्यूपाई कई आहे, उहा असां रिलीज़ कंदासीं। हाणे असां आहियूं त असांखे जॻह खपे, पर जॾहिं शरीर ज़मीन सां हिकु थी वियो त असां उहा जॻह छॾे ॾिनी। हाणे हीअ जॻह मुंहिंजी आहे, जिते शरीर मां वेठो आहियां, हीअ जॻह मुंहिंजी आहे। पर हीउ शरीर ई न आहे त हीअ जॻह किथे आहे? मां ॾेई छॾींदुसि।
त ही शरीर 5 तत्वनि जो ठहियल अथव, असांजो मन बि इन ही 5 तत्वनि जो ठहियल आहे। हाणे इन 5 तत्वनि में असांखे 2 तत्व नज़र कोन ईंदा आहिनि। कहिड़ा 2 तत्व? हिकु त इहा जॻहि जेका आहे, स्पेस आहे, आकाश आहे, इहो असांखे नज़र कोन ईंदो आहे। ऐं जेका वायु आहे, हवा आहे, इहो बि असांखे नज़र कोन ईंदो आहे। 2 नज़र कोन ईंदा आहिनि। तव्हां म्यूट ते कयो, म्यूट ते। इहे नज़र कोन ईंदा आहिनि, 2 तत्व नज़र में कोन ईंदा आहिनि। त इन करे असां इन तत्वनि खे वधीक अभ्यास करणु ॾुखियो आहे, पर बाहि असांखे नज़र थी अचे, जल असांखे नज़र थो अचे, ऐं इन खे अभ्यास करणु सवलो आहे। त हिमालय में स्कूल हूंदा हुया, गुरुकुल हूंदा हुया, जिते ॿार पढ़ाई करणु वेंदा हुया। हाणे उन ज़माने में हीटर्स कोन हुया, गरम कपिड़ा बि कोन हुया। कोई मरी वञे प्राणी त उन जी खल पाईंदा हुया, या पता कोई वॾा मिली वञनि उन जो ढकींदा हुया लिंगनि खे। थधि में तव्हां कीअं रहंदो? त लकड़ियूं ॿारींदा हुया। बाहि खपे न, त बाहि तव्हांखे जीवन दान थी ॾे। बाहि न हुजे त थधि में इंसान, हाणे ॾिसो 2-3 ॾींहं थिया आहिनि पाकिस्तान में 22 माण्हू मरी विया। छो? थधि जे करे। अगरि बाहि हुजे न त न मरनि हा। त बाहि परमात्मा जो कमु थी करे उते थधि में। त इन करे जॾहिं पुछंदा हुया सवाल गुरूअ खां त भाई परमात्मा आहे कीअं? चई बाहि वांगुरु थी। इन करे असां अग्नीअ खे मञींदा आहियूं। असांजे सनातन धर्म में ॾिसो, वणनि जी पूजा थींदी आहे, प्राणियुनि जी पूजा थींदी आहे, गांइ बैल जी पूजा थींदी आहे, इंसाननि जी पूजा थींदी आहे, गुरुअनि जी पूजा थींदी आहे, देवताउनि जी पूजा थींदी आहे, हर ॻाल्हि जी पूजा थींदी आहे। ऐं इन जी शुरूआति उन ज़माने में फोटू कोन हुया, नाला बि कोन हुया भॻवान जा। त ही जेके तत्व हुया न, इन्हनि खे मञींदा हुया। भई अग्नि तत्व आहे, वायु तत्व आहे, जल तत्व आहे। त इन तत्वनि खे मञींदा हुया। त ॿार पुछंदा हुया गुरुकुल में, हिमालय में, त ही भॻवानु कीअं हूंदो आहे परमात्मा? त गुरु ॿुधाईंदो न, बाहि वांगुरु आहे। बाहि न हुजे त तव्हां मरी वञो, तीअं परमात्मा न हुजे त तव्हां मरी वञो, माना हीउ शरीर किरी पवंदो। ऐं असांजे सिंध में छा हुयो? रेगिस्तान आहे सिंध, उते बरसाति वधीक कोन थींदी आहे। पर जेका सिंधू नदी आहे उहा हमेशह वहंदी आहे। जिते बरसाति थींदी आहे उते अकाल बि थी सघंदो आहे, पर सिंध में अकाल कोन थींदो हुयो। ऐं सिंध जेका नदी वहंदी आहे, उन किनारे ते खाधा पीता सभु पंहिंजो पाण ठही वेंदा आहिनि। उतां जी कपां अॼु बि फेमस अथव, वर्ल्ड फेमस अथव। त हिकु नदी, हिकु दरिया असांखे जीवन थो प्रदान करे। त उते सिंध में पुछंदा परमात्मा कीअं आहे? दरिया वांगुरु थी। ॾिसो, ही दरिया तव्हां कढी छॾियो सिंध मां, न सिंध रहंदी न सिंधी रहंदा। हिकु दरिया तव्हां कढी छॾियो, बसि हिकु। त इन करे सिंधी दरिया ई पंथी आहिनि। असांजो पहिरियों पंथ आहे दरियाई पंथ। हाणे केतिरा ई पंथ, सवे पंथ ठही विया आहिनि। तव्हां कहिड़े बि पंथ में वञो, पर हीअ ॻाल्हि ध्यान में रहे, असां आहियूं दरियाई पंथी। असां जल देवता जी पूजा कंदा आहियूं, वरुण देवता जी पूजा कंदा आहियूं, झूलेलाल जी पूजा कंदा आहियूं, उॾेरे लाल जी पूजा कंदा आहियूं, अमर लाल जी पूजा कंदा आहियूं। छाकाणि हिन आइडियाज़ मां असां परमात्मा खे ॼाणे था सघूं, न त परमात्मा खे कोई न ॼाणे सघंदो आहे। न मां परमात्मा खे ॼाणे सघंदुसि, न तव्हां ॼाणे सघंदो। जॾहिं सभु ॼाणणु बंदि थी वेंदो, जेको रहंदो उहो परमात्मा। पर उन जो सिंबल खपे।
इंसान खे उहो कहिड़ी लेवल ते आहे उन हिसाब सां उनखे सिंबल खपे। के जल खे बि न मञींदा आहिनि, भई असांखे नथी अचे सम्झ में ॻाल्हि, पोइ उन जे लाइ रूप ठाहियो अथऊं, हिकु ॿुढो इंसानु ठाहियो अथऊं। ॿुढो माना वाइस पर्सन, जंहिंजो दिमाग़ फिक्स आहे न, तेज आहे न, जेको स्थित प्रज्ञ आहे न, उनखे ईअं ॾेखारींदा आहिनि भई हुनजी ॾाढी वधी आहे, वॾी आहे। ॾाढी वधी जो मतिलबु ही इज़ अ वाइस पर्सन। त उन वाइस पर्सन जो हिकिड़ी मूर्ति ठाही, चई ही परमात्मा थी। त हर कंहिंजे लेवल ते कंहिंखे मूर्ति खपे, कंहिंखे एलिमेंट खपे, ऐं कंहिंखे कुझु बि न खपे। जंहिंजो अभ्यास थी वियो आहे उनखे ख़बर आहे उहो त निर्गुण निराकार आहे, हुनखे तव्हां कंहिं कॉन्सेप्ट में कैप्चर ई कोन करे सघंदो। पर जॾहिं सभु बंदि थी वेंदो, जेको रहंदो उहो उहो आहे। अच्छा, ही धरती ख़तम थी वेंदी त छा थींदो? हू त आहे न, हू थोरी ख़तम थींदो। परमात्मा उहो कॾहिं पैदा बि न थींदो आहे, कॾहिं मरंदो बि कोन्हे। तव्हां इहा व्याख्या ध्यान में रखियो। जेको पैदा बि न थियो आहे ऐं जंहिंखे मृत्यु बि न आहे, उहो परमात्मा आहे। उहो सदा खां आहे ऐं सदा ताईं रहंदो। भले हीअ धरती ख़तम थी वञे, हू आहे। अगरि हू आहे त वरी वापसि दुनिया ठहंदी। जीअं हीअ दुनिया ठही आहे, कुझु बि न हुयो पर ठही वई न दुनिया। असां हुयासीं छा? अची वियासीं न। हाणे अची करे असां सम्झूं था असां 30 मार खान आहियूं, असां वॾा आहियूं, असां हीअ था कयूं कमु, हू था कमु कयूं, बिज़नेस था कयूं, हीअं था कयूं, गाॾियूं था वठूं, इहे असां पाण खे सम्झूं था। अरे जॾहिं असां हुयासीं ई न त पोइ छा? ऐं जॾहिं रहंदासीं ई न त पोइ छा? ऐं जेको सदा रहंदो उहो थोरी चवंदो मां हीअ कयो, मां हू कयो। हू त सदा खां आहे। ही सॼी सृष्टि निर्माण कई अथई, कॾहिं चयो अथई मां निर्माण कई, मां ठाही आहे? कॾहिं चयो अथई अची तव्हांखे? त ही जलधारा माना जेको दरिया आहे, इहो अथव जीवन। ऐं जेका जोत आहे उहो आहे परमात्मा। जोत जॾहिं ऑक्सीजन ऐं हाइड्रोजन खे मिलाईंदा आहिनि त उन मां बाहि निकिरंदी आहे। बाहि कहिड़े तरफ़? बाहि मथे ते वेंदी आहे, मथे साइड में वेंदी आहे। ऐं जल बि ठहंदो आहे। जल किथे वेंदो आहे? हेठि जी तरफ़। जेको हेठि वेंदो आहे उहो असांजो जीवन आहे, ऐं जेको मथे वेंदो आहे उहो आहे परमात्मा जो फील्ड। ही ॾिसो, ही जल आहे, ही जीवन आहे, ऐं हीअ जोत आहे। त बाहि लॻाई अथई ऐं पाणी ठाहियो अथई, माना हिन जीवन में तव्हांखे हुनखे सुञाणण ई कमु आहे। असां हिकु ई कम वास्ते आयासीं, ऐं असांखे कुझु बि करिणो न आहे। असां कुझु करे बि न सघंदासीं। जेको कंदो हू कंदो। असां हिन ग़लतफ़हमीअ में आहियूं। हू तव्हांखे चवंदो घर में मानी ठाहियो, तव्हां मानी ठाहींदो। हू चवंदो वञी ऑफिस में कमु कयो, त ऑफिस में कमु कयो। हुन जी ऑर्डर तव्हां मञींदव त तव्हांखे तुर बि दुख न थींदो। तव्हां घर में खाधो था ठाहियो, 10 ॼणा आहिनि, अगरि परमात्मा जी ऑर्डर आहे त तव्हांखे दुख न थींदो। पर परमात्मा जी ऑर्डर न, मां थो ठाहियां, मां थी ठाहियां, पोइ हिन में केॾो खाइनि त हेॾा फुल्का 100 फुल्का था ठाहिणा पवनि, मां थकिजी थी पवां, हीअं थो थिए, हूअं थो थिए, महिमान न खपनि, पोइ सभु कॉम्प्लिकेशन्स आहिनि। जॾहिं मां थो कयां त कॉम्प्लिकेशन्स आहिनि, जॾहिं हू थो करे कमु उहो ई आहे। कमु उहो ई करिणो आहे। मूंखे ऑफिस वञिणो आहे, उहो ई कमु करिणो आहे। पर हुन जी नौकिरी थो कयां त पोइ त नुक़सानु थियो, हुनजो थियो, मुंहिंजो थोरो ई थियो। फ़ाइदो थियो त हुनजो थियो, मुंहिंजो थोरो ई थियो। हू मूंखे चवंदो प्रसाद में वठि कार, मां कार हलाईंदुसि। उहो चवंदो प्रसाद वापसि कर, कार वापसि कर, वापसि कंदोमांसि। मुंहिंजी श्रद्धा कीअं आहे? मुंहिंजी श्रद्धा आहे त पोइ कुझु प्रॉब्लम न आहे। अगरि मुंहिंजी श्रद्धा न आहे मन में, अरे ठीकु आहे सत्संग ॿुधणु ठीकु आहे, पर ईअं कुझु हूंदो थोरो ई आहे, ही परमात्मा वग़ैरह कुझु न हूंदो आहे।
पोइ सभु सत्संग ई संसारी सत्संग अथव। जीअं तव्हां सिनेमा ॾिसंदो तीअं ई हे सत्संग एंटरटेनमेंट वास्ते। त जल माना छा, वहंदड़ जेको पाणी हूंदो आहे न उनखे चवंदा आहिनि दरिया। वहंदड़ पाणीअ खे दरिया चवंदा आहिनि। ऐं वहंदड़ आजमूतनि खे जीवन चवंदा आहिनि। संस्कृत में चवंदा आहिनि अनुभव धारा। व्हाट इज़ लाइफ? तव्हांखे कोई पुछे व्हाट इज़ लाइफ, ही जीवन छा आहे, त ही अनुभव धारा आहे। इट इज़ अ स्ट्रीम ऑफ एक्सपीरियंस, फ्लो ऑफ एक्सपीरियंसिस। मुंहिंजा एक्सपीरियंसिस सभु सुठा आहिनि, मुंहिंजो जीवन सुठो आहे। मां रोज़ु ख़ुशि आहियां, मां जीवन मुंहिंजो ख़ुशीअ सां थो वञे। मां रोज़ु दुखी आहियां त मुंहिंजो जीवन दुखनि ऐं दर्दनि सां भरियल पियो आहे। मुंहिंजा आजमूता कीअं आहिनि? ॾिसो, जल अचे थो पर गुरूअ सिख्या ॾिनी आहे। तुंहिंजो जीवन कीअं थी, हिन जल वांगुरु वहंदो थी। अच्छा, तूं चवंदे जल हिते आहे, न, जेसिताईं तूं चवंदे हिते आहे हली बि वियो। ईअं असांजो आजमूतो अॼु जो जेको आहे हली बि वियो। हर मिंट में तव्हांखे नओं आजमूतो मिलंदो। त जीवन हिन नदीअ वांगुरु वहे थो पियो। भले 50 साल उमिरि हुजे, 100 साल उमिरि हुजे, 125 साल उमिरि हुजे, पर हिकु आजमूतो हली वियो माना उहो हली वियो परमानेंट। हिकु दफ़ो असां ॿाराणी ज़िंदगी छॾे ॾिनी, उहा वई। सभिनी खां ख़ुशी त उन में हूंदी आहे। हाणे तव्हां उनखे कैप्चर थोरी करे सघंदव, वई। ॿिए नंबर जी ख़ुशी हूंदी आहे जवानीअ में। जवानीअ जो जोश हूंदो आहे, पर हली वियो। हाणे तव्हां वरी जवान न थी सघंदव, वापसि न वञी सघंदव, उहो आजमूतो ख़तमु थी वियो। त जीअं वहंदड़ जल दरिया आहे, तीअं वहंदड़ आजमूता असांजो जीवन आहे। त जल छा थो ॾेखारे असांखे, त ही तुंहिंजो जीवन थी। हीअ दुनिया सभु दरिया, को तारू तंहिं में। हाणे हिन दरिया मां असांखे तरी वञिणो आहे। हाणे हिन में मगरमच्छ अथव, हिन में वो वाटर लिली अथव, अंदरि अहिड़ा वण हूंदा आहिनि, इंसान अंदरि वञे फांसी पए। तंहिंखां पोइ लहरूं ईंदियूं आहिनि, हिकिड़ी लहर लोभ जी। जीवन हिकदमि दरिया वांगुरु अथव। तव्हां ॾिसो आसे पासे में तव्हांखे मगरमच्छ मिलंदा, नांग मिलंदा, विछूं मिलंदा, लहरूं ईंदियूं जीवन में। जीवन ईअं अथव, ही ठहियल ई आहे। न ते रो न, ही ठहियल, ही असांखे मज़ो आहे, हिन में ई त मज़ो आहे। ही न हुजे त मज़ो छा आहे? सभु घर में सुखी वेठा आहिनि, मज़ो छा आहे? हाणे हिन जल मां असांखे तरी वञिणो आहे। ऐं तरी वञण जे लाइ असांखे ज्ञान खपे। ऐं ज्ञान वास्ते ग्रंथ आहिनि। ऐं ग्रंथ छा आहिनि, त जेके तरी विया आहिनि न, उन्हनि लिखी रखिया आहिनि पंहिंजा आजमूता। भई असां कीअं तरी आयासीं, उन्हनि लिखी रखिया आहिनि। असांजो सनातन धर्म हिकदमि साइंटिफिक अथव। इन में तव्हां सुपरस्टिशन ॻोल्हे बि न मिलंदव। सभु चवंदा आहिनि सुपरस्टिशियस आहे, तव्हां जेको आहे ई न उनजी था पूजा कयो। पर बिल्कुलु साइंटिफिक अथव। पर उन जे लाइ टाइम खपे, जेको अभ्यास कंदो उनखे ख़बर पवंदी। त जोत हमेशह मथे वेंदी आहे। जोत छा कंदी आहे? रोशनी ॾींदी आहे। तव्हांखे काई बि शइ ॻोल्हणी आहे त तव्हांखे रोशनी खपे। पर तव्हांखे जोत ॻोल्हणी आहे त कहिड़ी रोशनी खपे? तीअं ई मुंहिंजो हे शरीर हलाइण वास्ते आत्मा जी शक्ति खपे। पर आत्मा खे कोई शक्ति न खपे। हू आत्मा सेल्फ इल्यूमिनेटिंग आहे। हू पाण रोशनी आहे, हू पाण ज्ञान आहे, हू पाण आनंद आहे, हा पाण शांती आहे। हुनखे ॿाहिरों कुझु बि कोन खपे। ॿियनि ॻाल्हियुनि जे लाइ असांखे ॿाहिरीं शक्ति खपे। त जोत अथव परमात्मा, ऐं दरिया अथव जीवन।
असां शिवलिंग ते पाणी चाढ़ींदा आहियूं, माना छा कंदा आहियूं? असां पंहिंजो जीवन हुनखे अर्पण कंदा आहियूं। भाई मां हाणे पंहिंजो जीवन तोखे अर्पण कयो, जीअं तूं हलाए मां हलंदुसि। ॾिसो असां केतिरा हज़ारे दफ़ा पाणी चाढ़ियो हूंदो, पर पाणी आहे, जल आहे, दरिया आहे असांजो जीवन। हिन जीवन तव्हां हुनखे छॾे ॾियो न, हू आहे न। नंढो ॿारु हूंदो आहे, छा कंदो आहे? बुख लॻी आहे, मम्मी बुख लॻी आहे। कोई मारींदुसि, मम्मी हिन मूंखे मारियो। निंड ईंदी अथसि मम्मीअ वटि, हमेशह मम्मीअ वटि। हुनखे पंहिंजी चिंता आहे छा? मुंहिंजे लाइ केरु खाधो खणी ईंदो, हुनखे काई चिंता न आहे, मम्मी वेठी आहे न। तीअं जॾहिं असां जल था चाढ़ियूं, माना जीवन हुनखे प्रदान था कयूं। हाणे तूं हलाए, मां न हलाईंदुसि, तूं हलाए। तूं चओ खाधो खाइणो आहे त मां खाईंदुसि, तूं चवंदे न खाइणो आहे त न खाईंदुसि। पोइ अची तव्हांजे पेट में बाहि ॿारींदो, हा बुख लॻी आहे हाणे खाओ। बाहि न आहे त न खाइबो आहे, पोइ बीमारी थींदी। अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितं प्राणापान समायुक्तं पचाम्यन्नम अन्यम चतुर्विधम। मां, कृष्ण भॻवान गीता में चए थो, मां वेठो आहियां अंदरि। वैश्वानर माना जेका असांजे खे बुख लॻे थी न, बाहि थी ॿरे अंदरि। बाहि न हुजे त खाधो हजम कीअं थिए? हजम केरु थो करे? हू थो करे। बुख बि उहो थो ॾे, हजम बि उहो थो करे, वरी कचिरो साफ़ बि उहो थो करे। तव्हां सोचियो, चऊं था मां कयो, मां कयो, मां कयो, चऊं था असां, पर तव्हां हजम करे ॾेखारियो हिकिड़ो ॾींहुं। तव्हां ॿाहिरि हजम कयो खाधो ऐं पोइ खाओ, करे ॾेखारियो, नामुमकिन। ऐं कृष्ण भॻवान पाण थो चए, मां वेठो आहियां अंदरि। त जॾहिं असां जल था चढ़ायूं, माना जीवन हुनखे प्रदान था कयूं, पोइ था जियूं, त हीअं जीवन पोइ प्रसाद थी वियो। पोइ इंसान जेका बि आज़मूद ईंदा, शुक्राना शुक्राना, थैंक यू गॉड। अॼु तो खाधो पीता ॾिनई, थैंक यू। ये चांहि ॾिनई, कॉफ़ी ॾिनई, थैंक यू। पोइ दुख पाण ई भॼी वेंदा। जॾहिं असां हुन जी यादि में सभु कंदासीं, दुख ईंदा ई कोन। जॾहिं हुनखे विसारे कुझु बि कंदासीं त दुख ईंदा। त इहा सिख्या ॾियण वास्ते झूलेलाल पहिरियों त पाणीअ सां सॼो महल भरे छॾियो। तव्हां सम्झो छा मैजिशियन हुयो छा? न न न, ही ज्ञान आहे। ही ज्ञान ॾियण वास्ते कुझु रूपक खपनि, कुझु सिद्धांत खपनि, न त ज्ञान कीअं ॾींदव तव्हां? ॿारनि खे बि स्टोरी यादि रहंदी आहे। पोइ वॾा थींदा त पुछंदा, भई पाणी कीअं आंदई, किथां आंदई, बाहि किथां आंदई, एॾी पाणीअ मां बाहि कीअं निकिरी? त जीवन में असांखे हिकु ध्यानु उन ते हुजे, बसि। इहा सिख्या आहे जल ऐं ज्योतिअ जी। ऐं तंहिंखां पोइ झूलेलाल खे जॾहिं मिर्खा वेनती कई आहे, पाणी बि निकिरी वियो, बाहि बि निकिरी वई। तंहिंखां पोइ झूलेलाल उन्हनि खे सत्संग ॿुधायो आहे सभिनी खे। ऐं पोइ ॾिनो अथई, तव्हां घर में पाणी रखो, ॾात ॾींदा आहिनि न, हुनखे अमृत बि चवंदा आहिनि, जल ऐं जोति पई ॿरे। माना जोति ॿरंदी त तव्हांखे यादि रहंदो, अरे हा ही जोति छाजे वास्ते आहे? उन जी यादि ॾियारण वास्ते इहा जोति आहे। तव्हांजे साम्हूं जोति आहे, माना तव्हां कंटिन्यूअस हुन जी यादि में आहियो, यू आर इन टू मेडिटेशन। पोइ तव्हां ध्यान में आहियो। जेको इंसानु ध्यान में हूंदो आहे उनखे सुख दुख ॿई न ईंदा आहिनि। सवली सिख्या आहे कॉन्सेप्ट ॾुखियो, पर हुननि कथा में अहिड़े नमूने सां सम्झायो आहे। पहिरियों तव्हां कथा ॿुधी वठो, पोइ सवाल पुछो, पर असां कथा ॿुधूं था, सवाल पुछूं ई नथा। ॿियो ॿिए दफ़े